बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मुनव्वर अली मिठाणी, डिप्टी कमिश्नर कश्मीर एट कंदकोट। जीअं त असांजी पोलियो जी मुहिम 24 तारीख़ खां शुरू थी रही आहे, 24 जनवरी खां, ऐं तक़रीबन इहा 5 ॾींहं हलंदी। त इन मुहिम दौरान असां जूं तक़रीबन 700 खां वधीक टीमूं जेके आहिनि से घर घर वेंदियूं, ऐं जेके आहिनि असांजा 5 सालनि ताईं जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा 2 फुड़ा पियारींदियूं। पोलियो हिकिड़ो मोज़ी मर्ज़ आहे जेको सॼी दुनिया मां ख़तमु थी वियो आहे, पर अनफॉर्चुनेट या पाकिस्तान अफ़गानिस्तान में आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे एफर्ट्स सां गुज़िरियल साल असां वटि को बि पोलियो जो केस न थियो आहे, ऐं हाणे असां आख़िरी मरहल में आहियूं। ऐं हिन मरहल में मां अपील थो कयां पंहिंजे कश्मीर जे रहवासियुनि बाशऊर अवाम खां त उहे पंहिंजे ॿारनि खे जेके 5 सालनि खां घटि आहिनि उन्हनि खे 2 पोलियो जा फुड़ा पियारनि, त असां हिन जी मोज़ी मर्ज़ खां हमेशह लाइ असांजी जान छुटी वञे। मां इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं हिननि 5 ॾींहंनि में जेकॾहिं कंहिं बि घर में का पोलियो जी टीम नथी अचे त महिरबानी करे असांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जो कंट्रोल रूम आहे, डिप्टी कमिश्नर जो कंट्रोल रूम आहे, उते फौरी इतला ॾियनि त जीअं असां उते टीम मोकिले सघूं, त जीअं असांजा जेके ॿार आहिनि हिन मोज़ी मर्ज़ खां हमेशह लाइ जान छुटी वञे। हीअ असांजो न फ़क़ति क़ौमी फ़र्ज़ु आहे पर हिकिड़ो मज़हबी फ़र्ज़ु आहे। हीअ असांजा ॿार आहिनि ऐं असांजे हीअ ड्यूटी आहे, फ़र्ज़ु आहे त असां हिन मुहिम मां वधि में वधि फ़ाइदो वठूं ऐं असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियूं, ऐं इहा उमेद कयूं ऐं इहो जेको आहे इंश्योर कयूं त कोई बि जेको आहे ॿारु जेको आहे हिन पोलियो जे फुड़नि खां रहिजी न वञे। ख़ुदा हाफ़िज़। ऐं ॿियो वधीक मां इहा गुज़ारिश कंदुसि त कोविड जेको आहे सो हिकिड़ो वेरिएंट ओमिक्रॉन जेको आहे सो अची रहियो आहे ऐं उहो तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। इनखे बचाव जे लाइ असां हिन पोलियो मुहिम जो फ़ाइदो वठंदे कोशिशि करे रहिया आहियूं त असां कोविड वैक्सीन जेका आहे उहा बि लॻारायूं, त जीअं असांजा अवाम जेको आहे इन जेको आहे सो मर्ज़ खां, कोविड जेको मर्ज़ खां बची सघे। ऐं हिन में जेका 12 सालनि खां मथे जेके बि औरत या मर्द आहिनि उहे जेको आहे सो मैक्सिमम हिन मां फ़ाइदो वठनि।